जाग भिटाई घोट जाग भिटाई घोट तो के सिंधड़ी पई सड़ड़ा करे अचु तो तुझी ओट ॾाढनि खे ॾारे विझो। वाह वाह वाह। जीअं त अॼु सिंध जे सकाफ़त जो ॾियारो आहे जंहिंमें डॉक्टर अब्दुल करीम राजपर ऐं ख़ालिद खोखर साहब जिन खे जसू जे जिन हीअ काल करे सिंध जे सकाफ़त जो ॾियारो मल्हायो आहे ऐं साईं ममता साहब खे जसू जे जिन पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांजे स्कूल खे टाइम ॾिनो ऐं असांखे मौक़ो फ़राहम कयो आहे। असां जा होनहार शागिर्द आहिनि एॾो ख़ुशि थिया आहिनि जो ईद जो ॾियारो करे मल्हाए पिया वञनि। छो त यूनिफॉर्म ईंदा पर अॼु हिननि खे ख़बर पई आहे त सिंध छा आहे ऐं तव्हां सिंध लतीफ़ आहे लतीफ़ सिंध आहे। छो त असांजा जेके सिंधी भाइर आहिनि मुख़्तलिफ़ मरहल में विरहायल आहिनि पर जो सभु उनखे प्लेटफॉर्म तां गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हर साल दिसंबर में वो 25 दिसंबर हुजे 34 दिसंबर हुजे 26 दिसंबर हुजे पर ही ईद जो ॾियारो सिंध जी सकाफ़त जे लाइ असां मल्हायो वेंदो आहे। पर उनवान आहे इल्म संवारियो सिंध संवारियो तमामु बहितरीन उनवान आहे। असांजा उस्ताद शागिर्दनि खे तलक़ीन कंदा आहिनि पर अॼु सिंध टीवी न्यूज़ ऐं जीचल न्यूज़ टीवी चैनल वारा असांजे उस्तादनि प्लस में शागिर्दनि खे तलक़ीन कई आहे त इल्म पढ़ायो त सिंध संवारियो। छो त इल्म खां सवाइ इंसान रहंदो आहे जेकॾहिं जहिड़ा इल्म उहो शइ आहे जो इंसान खे ज़मीन तां खणी आसमान ते पहुचाए थी। पंहिंजे नबी रहण जो कोल आहे त इल्म एॾा तंगा वठी कबर भाई हासिल कयो। तव्हां ॾिठो हूंदो त जिन में इल्म पढ़ायो आहे उहे वॾियुनि पोस्टुनि ते पहुची आहे। अॼु असांजा ॿार जॾहिं सुबुह खां वठी निकिता आहिनि त सिंध टीवी वारनि जे लाइ ख़ुशूसी तौर ते दुआऊं घुरियूं आहिनि त उन्हनि खे शाबस हुजे जो असांखे मौक़ो फ़राहम करे अॼु असां सिंध जी टोपी अजरक पाए आया आहियूं। असांजो हिकिड़ो शागिर्द बोस्की जो पटको पाए इहो साबित करे ॾेखारियो आहे त असां सिंधी आहियूं ऐं असां सभु सिंधी गॾु आहियूं। आख़िर में आउं हिकिड़ो शहर चई पंहिंजी जान वठंदुसि छो मूंखे चयो आहे